दोस्तों जॾहिं 1999 में भिट शाह जो मेलो थियो, 255 जेको उर्स शरीफ़ थियो ऐं वॾी महफ़िल जो जेको वॾो प्रोग्राम थियो ऑडिटोरियम में ऐं लतीफ़ एवार्ड जो जेको प्रोग्राम थियो उन में पोइ हमीद आख़ून जेको आहे हुनजी मेज़बानी कई। हाणे हमीद आख़ून चवे पियो त जलाल जेको आहे गुज़िश्ता 15 सालनि खां या 10 सालनि खां भिट जी दरगाह ते चौकी ॾींदो रहियो आहे। संदसि मक़बूलियत में कंहिं बि क़िस्म जी का बि कमी न आई आहे। ओतिरो ई मक़बूल हुयो जॾहिं पहिरियों दफ़ो आयो ऐं अॼु बि ओतिरो ई मक़बूल आहे। जलाल कुझु वक़्तु अॻु हिकु इंटरव्यू ॾिनो जेको 2-3 ॾींहं अॻु अख़बार में छपियो आहे। चए थो त लूलनि ऐं लंगड़नि खे लतीफ़ एवार्ड मिलंदो आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। अॼु हिन खे एतिरा साल थिया आहिनि जेका हिन यकतारे चपड़ी जी ख़िदमत कई आहे, उन जे हवाले सां हिन खे लतीफ़ एवार्ड मिलंदो। ऐं इन हवाले सां मूंखे ख़बर आहे ऐं नसीर खे ख़बर आहे त असां जेका रिहर्सल कई आहे, जेके बि नौजवान उन में आया आहिनि उन्हनि मां 90% उहे नौजवान हुआ जेके जलाल वांगुरु ॻाईंदा हुआ। ऐं हिकिड़ो उहो बि वक़्तु हो जॾहिं सिंध जे तमामु ओताकनि में, बसनि में, टैक्सियुनि में ऐं ट्रैक्टरनि ते किशोर ऐं लता सिर्फ़ु ॿुधण में ईंदा हुआ, पर जॾहिं जलाल आयो त सभु गुआरे खणी वियो, रुॻो जलाल ई जलाल थी वियो। ऐं इहा ई संदसि मक़बूलियत हुई ऐं हुनजो प्यारु आहे जो हू हिते अचे थो। मूंसां ऐं मुमताज़ सां उनजी तमामु घणी हुजत रही आहे ऐं असांजी बि ओतिरी आहे। हाणे हमीद आख़ून बिरोई साहब खे गुज़ारिश कई पियो त मां गुज़ारिश कयां थो त बिरोई साहब खे त हू स्टेज ते अचे ऐं जलाल खे जेको आहे लतीफ़ एवार्ड ॾे। ऐं हमीद आख़ून जेको आहे जलाल सां मुखातिब थींदे चयो त तूं न ॻाल्हाईंदे, बसि तूं अॼु रुॻो ॻाईंदे बसि। हाणे बिरोई साहबु आयो त महिरबानी बिरोई साहबु। जलाल असांजी सिंध जी सूंहुं आहे, असांजी सिंध जो सपूत आहे ऐं सिंध जो सुरीलो सरवाण आहे। जलाल जेको आहे गुज़िश्ता 15 सालनि खां वठी विज वांगुरु जेको आहे वॼंदो रहे थो। असांखे सलाम पेश कयूं था। हक़ हक़दार खे मिलियो आहे। लतीफ़ जे एवार्ड जो हक़ बि संदसि हो ऐं संदसि खे ई हक़ पले विधो वियो आहे। मां सलाम पेश कयां थो हमीद आख़ून खे जंहिं हक़ हक़दारनि खे ॾियारियो आहे। महिरबानी बिरोई साहबु। हाणे हमीद आख़ून अॻिते चए पियो त इन में को बि शक कोन्हे त जलाल सिंध जो बेताज बादशाह फ़नकार हो, तमामु वॾो फ़नकार हो। हाणे ही वॾी हिकिड़ी एवार्ड तक़रीब थी गुज़री जंहिंमें जलाल चांडियो खे माना जेको एवार्ड ॾिनो वियो ऐं जलाल चांडियो तमामु घणो ख़ुशि थियो, छो जो एतिरा साल जेको जलाल चांडियो खे जेको आहे 10-15 साल मुसलसल जेको आहे उहो जलाल चांडियो जेको मेले ते वञे पियो ऐं ॻाए पियो, पर जलाल चांडियो खे एवार्ड न मिलियो। ऐं उन जे करे जलाल चांडियो जेको आहे अख़बार में इंटरव्यू बि ॾिनो। पोइ इंसान खे कावड़ बि लॻंदी आहे जज़्बात में। जलाल चांडियो इंटरव्यू में ॾिनो त बाबा जेको लतीफ़ एवार्ड जेको आहे लूननि लंगड़नि खे मिलंदो आहे। पोइ हमीद आख़ून चयो त बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे, लतीफ़ एवार्ड जेको आहे जेको सान्यवंत जेको फ़नकार हूंदा आहिनि, सुरीला फ़नकार हूंदा आहिनि, वॾा फ़नकार उन्हनि खे मिलंदो आहे। पोइ बिरोई साहिबु चयो त बाबा हक़ जेको आहे हक़दार खे मिलियो ऐं मां जलाल खे सलाम थो पेश कयां। जलाल जेको आहे सिंध जो सुरीलो रागी आहे, सुरीलो जेको आहे सिंध जो सपूत आहे, सुरीलो सरवाण आहे। ऐं हमीद आख़ून खे बि सलाम पेश कयईं तो हक़ हक़दारनि खे ॾियारियो आहे। पोइ जेको हमीद आख़ून जेको आहे उहो बिरोई साहिब खे चए पियो त बिरोई साहिबु महिरबानी तव्हांजूं वॾियूं वॾियूं। ऐं बिरोई साहिबु इहो बि चए पियो त बाबा जलाल जेको आहे गुज़िश्ता 15 सालनि खां विज वांगुरु माना खीवण आहे न, खीवण वांगुरु जेको आहे वॼंदो रहे थो ऐं हिन जी मक़बूलियत में कोहिड़े बि क़िस्म जी जेका का बि कमी न आई आहे। ऐं अॼु हक़ हक़दारनि खे मिलियो आहे। ऐं जेको आहे हमीद आख़ून चए पियो त बाबा ॻाल्हि ॿुधो, जलाल जेको आहे जेको इन में को बि शक कोन्हे, जलाल जेको आहे सिंध जो जेको आहे बेताज बादशाह फ़नकार आहे ऐं अवामी फ़नकार आहे ऐं हिन खे सिंध ॿुधे थी, अवाम चाहे थी ऐं मोहबत थी करे। ऐं हिन जी मक़बूलियत में का बि कमी न आई आहे। ओतिरो ई मक़बूल हो जेको पहिरियां हो, अॼु बि ओतिरो ई मक़बूल आहे। अवाम ओतिरो ई चाहे थी
ऐं अॼु खेसि हिन खे एवॉर्ड ॾिनो थो वञे। ऐं लतीफ़ एवॉर्ड जेको आहे इहो असां सभिनि जे जेके फ़नकार जेके ईंदा आहिनि असां हिते ॻाइण लाइ ईंदा आहिनि ऐं जेके मशहूरु हूंदा आहिनि पोइ असां हुनखे लतीफ़ एवॉर्ड लाइ चूंडींदा आहियूं ऐं हुनखे लतीफ़ एवॉर्ड ॾींदा आहियूं। पोइ जलाल चांडियो जेको आहे हुते कलाम बि ॻायो ऐं तमामु बहितरीनु कलाम ॻायो। पोइ हुन कलाम में हुन सां जेको आहे हमीद आख़ून सां हिन सां मुख़ातिबु थींदो वियो ऐं इहो कलाम हो त रो न दिलड़ी जहिड़ा पटिजी पिया रोई थी जिन लाइ से मटिजी विया। हाणे इन में वॾियूं वॾियूं सम्झाणियूं ॾिनई, तमामु बहितरीनु अंदाज़ में ॻाई। हाणे हीअ जेका जलाल चांडी जी जेका हाज़िरी हुई न उहा भिट धणी ते लतीफ़ साईं जे मेले ते जेका इहा आख़िरी हाज़िरी हुई हे 1999 जो माना दौर हो। ऐं जलाल जेका पोइ 2000 खां वठी इन टाइम में बि जलाल खे जेका गुर्दनि जी तकलीफ़ हुई बीमारी हुई ऐं 2000 खां वठी पोइ जलाल चांडीअ खे जेका तमामु घणी बीमारी वधी वई। पोइ इन बीमारी जे करे जेको आहे जलाल चांडियो राजपुताना अस्पताल में बि दाख़िल थियो, पोइ SIUT में बि दाख़िल थियो ऐं लियाकत नेशनल कराची में बि दाख़िल थियो ऐं पोइ वरी कुझु महीना जेको इलाजु कराई पोइ वरी उतां ठीकु ठाक थी आयो। वरी ॻाइणु शुरू कई, वरी साॻियो राग वरी शुरू फ़नकार कलाम ॻाइणु शुरू कई, अवाम जेका गॾु थियणु शुरू कई। पर गुर्दनि में हिन खे मुसलसल जेका जलाल खे अंदरि में अंदरूनी जेका बीमारी उहा हलंदी रही। पर जलाल आख़िरी दम ताईं माना ॻाइणु न छॾियो, हार न मञई ऐं पंहिंजे जेको चाहींदड़नि जे अॻियां बसि ॻाईंदो रहियो ऐं उन्हनि खे रिझाईंदो रहियो ऐं उन्हनि खे विंदराईंदो रहियो, हुनजो दिलि ख़ुशि रखंदो रहियो ऐं अवाम बि ओतिरो ई हुनखे जलाल खे चाहे पई। पोइ 2000 में जेको आहे जलाल चांडियो वरी ठीकु थी वियो, वरी पोइ पंहिंजे घर आयो, वरी 2-3 महीननि खां पोइ वरी बीमारी उथरी त वरी जलाल वीचारो तमामु बीमार थी वियो, वरी हिनखे खणाए विया कराची। पोइ कराची में ई दाख़िल रहियो सम्झो 2001 ताईं, 10 जनवरी ताईं जेको आहे 2001 ताईं जलाल चांडियो जेको आहे वफ़ात कई। पर हू पंहिंजे परिस्तारनि में जेको अॼु ताईं बि ज़िंदा आहे। आवाम हुनखे ओतिरे ई चाह सां ओतिरी ई मोहबत सां अॼु बि ॿुधे थी ऐं तमामु घणो प्यारु करे थी। ऐं जलाल चांडियो जेको आहे हुनजो जेको एवॉर्ड आहे अॼु बि हुनजो पुट जेके आहिनि उहे दिलबर जलाल, कलंदर जलाल ऐं माशूक जलाल ऐं जूनियर जलाल जेके आहिनि उहे संभाले रखियो वेठा आहिनि। ऐं अॼु बि एवॉर्ड जेको आहे हुनखे ओड़ो ई ओड़ो जेको नओं माना निकोर पियो आहे। ऐं जॾहिं माण्हू ईंदो आहे, को दोस्त यार को महिमान ईंदा आहिनि या जलाल जा चाहींदड़ ईंदा आहिनि त उन्हनि खे उहो ॾेखारींदा आहिनि त एवॉर्ड बाबा इहा असांजे बाबा खे जेको आहे एवॉर्ड मिलियो। ऐं इहा जलाल सां हुननि जी मोहबत आहे, अक़ीदत आहे ऐं चाहत आहे। जलाल अॼु बि सिंधी आवाम जी दिलनि में ज़िंदा आहे ऐं ओतिरो ई मक़बूल आहे ऐं ओतिरी ई चाहत सां ओतिरी मोहबत सां जलाल खे ॿुधियो थो वञे, जलाल खे पसंदि कयो थो वञे। हीअ जेका लतीफ़ एवॉर्ड जी तक़रीब हुई तमामु वॾी तक़रीब हुई, तमामु भली तक़रीब हुई। ऐं हिन में जॾहिं जलाल चांडियो जो माण्हुनि ॿुधियो त बाबा जलाल चांडियो हिन में अचे थो त अवाम सॼी सिंध मां काहे पई, लखनि जी तादाद में अवाम जेको आहे जलाल खे ॾिसण जे लाइ। हिकिड़ा त मेले ते आया, लतीफ़ साईं ते आया, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स ते आया, ॿिया वरी ख़ासि जेको सिमरी आया त जलाल जे लाइ करे त बाबा जलाल हिन मेले में ईंदो ऐं जलाल ॻाईंदो, माना जलाल जो दीदार कंदासीं, ॾिसंदासीं ऐं जलाल जो राग ॿुधंदासीं। इहा जलाल सां मोहबत हुई, अक़ीदत हुई।